सलाम दोस्तों, मां आहियां आइस क्यूब मतलब बर्फ़ जो हिकु नंढड़ो टुकड़ो। मां माधू आहियां। मां हिन वक़्तु सॉलिड हालत मतलब स्टेट में मौजूदु आहियां। छा तव्हांखे ख़बर आहे माधू पंहिंजूं हालतूं स्टेट्स मटाए सघे थो? मतलब मां मुख़्तलिफ़ हालतुनि में तब्दील थी सघां थी। मां हाणे हिकु सफ़र ते वञी रही आहियां जंहिंमें मां मुख़्तलिफ़ हालतूं तब्दील कंदसि। पाण सां गॾु वठी वञण खां पहिरियां मां तव्हांखे मादे जी 3 हालतुनि स्टेट्स जी तरतीब यादि ॾियणु चाहियां थी। सॉलिड्स जा मॉलिक्यूल्स हिक ॿिए सां तमामु वेझो हूंदा आहिनि ऐं सिर्फ़ु पंहिंजी जॻह ते ई चुरंदा रहंदा आहिनि। लिक्विड्स जा मॉलिक्यूल्स थोरा हिक ॿिए खां परे हूंदा आहिनि ऐं थोरी हरकत करे सघंदा आहिनि, जॾहिं त गैस जा मॉलिक्यूल्स तमामु परे हूंदा आहिनि ऐं घणी हरकत बि करे सघंदा आहिनि। ओहो, ही ॾिसो, मुंहिंजो सफ़र शुरू थी वियो। फ्रिज खां ॿाहिरि अची मूंखे ॾाढी गर्मी लॻी रही आहे। मां ॻरी पाणी थी रही आहियां। इहो इन लाइ थी रहियो आहे त जॾहिं सॉलिड्स खे हरकत यानी गर्मी ॾिनी वेंदी आहे त इन्हनि जे मॉलिक्यूल्स जी हरकत बि तेज़ थी वेंदी आहे, जंहिंजे करे सॉलिड्स पंहिंजी हालत तब्दील करे पाणीअ लिक्विड्स में तब्दील थी वेंदा आहिनि। हिन अमल खे मेल्टिंग चइबो आहे। छा तव्हां ॿियनि शयुनि खे सॉलिड्स मां लिक्विड्स में तब्दील थींदे ॾिठो आहे? बर्फ़ जो पाणी में तब्दील थियणु, मेणबती जो पघिड़जणु, ऐं आइसक्रीम जो पघिड़जणु। हाय दोस्तों, मां हिते आहियां। हिते मां पघिड़जी पाणी जो कतरो थी वई आहियां। आहा, गर्मी। हाणे मां बॉइल थियण वारी आहियां। जॾहिं लिक्विड्स खे गर्मी ॾिनी वेंदी आहे त इन्हनि जे मॉलिक्यूल्स जी हरकत अञा बि तेज़ थी वेंदी आहे, जंहिंजे करे लिक्विड्स पंहिंजी हालत बदिलाए गैस में तब्दील थी वेंदा आहिनि। हिन अमल खे बॉइलिंग सॾिबो आहे। ॾिसो, असां आबी बुख़ार मतलब वाटर वेपर्स थी विया आहियूं। वाओ, मां उॾी रही आहियां। छा तव्हां पाणी खां सवाइ कंहिं ॿिए लिक्विड्स खे बॉइल थींदे ॾिठो आहे? खीर जो बॉइल थियणु, चांहि जो बॉइल थियणु, हिकु ज़रूरी ॻाल्हि ॿुधो, लिक्विड खे गैस में तब्दील थियण लाइ हमेशह बॉइल न करणो पवंदो आहे। ईअं बि थींदो आहे त लिक्विड्स जा कुझु मॉलिक्यूल्स पंहिंजे माहौल खां तवानाई हासिल करे वाटर वेपर्स में तब्दील थी वेंदा आहिनि। हिन अमल खे एवापोरेशन चवंदा आहिनि। एवापोरेशन ऐं बॉइलिंग में सभ खां वॾो फ़र्क़ु इहो हूंदो आहे त बॉइलिंग पूरे लिक्विड्स में थींदी आहे, जॾहिं त एवापोरेशन सिर्फ़ु लिक्विड्स जी मथीं सतह ते थींदी आहे। ॾिसो,
हिन पाणी खे गरम न पियो कयो वञे, तॾहिं बि हिन जा मॉलिक्यूल्स गैस थी उॾी रहिया आहिनि। तंहिंजे करे पाणी घटि थी रहियो आहे। तव्हांखे हिन वीडियो में एवापोरेशन तमामु जल्दी थींदे नज़र अची रही आहे, जॾहिं त हक़ीक़त में हिन में काफ़ी वक़्तु लॻी वेंदो आहे। जॾहिं तव्हां अॼु घर वञो त हिकु प्याले में थोरो पाणी विझी पाण वटि रखिजो। तव्हां 2 ॾींहंनि खां पोइ हिन पाणी खे वरी ॾिसंदो त हीउ पाणी घटिजी वियो हूंदो। तव्हां त हिन खे बॉइल बि न कयो, पोइ हीउ घटि छो थियो? पंहिंजनि सभिनी दोस्तनि खे हिन जो सबबु ज़रूरु ॿुधाइजो। त अॼु तव्हां सभिनी दोस्तनि मेल्टिंग, बॉइलिंग एंड एवापोरेशन जे ज़रिए सिखियो आहे त मादे जे मॉलिक्यूल्स ते गर्मी जा कहिड़ा असर थींदा आहिनि। छा तव्हांखे ख़बर आहे त लौह बि पघिरजंदो आहे? मालूम कयो त इहो केतिरी गर्मी पद ते पघिरजंदो आहे।